अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहियो HRJDO न्यूज़ ऐं आऊं आहियां वज़ीर उंडर नवाबशाह मां ख़बर शामिल कयूं था अब्दुल सलाम डहरीअ जी। नवाबशाह सेकंड सीनियर सिविल जज शहीद बेनज़ीराबाद। नवाबशाह जे अदालत में सकण शुगर मिल जे चेयरमैन मिस्टर डेन शाह ऐं जनरल मैनेजर केन राव हुसैन अख्तर जे ख़िलाफ़ केस जी ॿुधणी थी। अदालत में केस दाख़िल कंदड़ केन कमिश्नर ऑफिसर जा मुलाज़िम ख़ालिद अख्तर राजपूत ऐं अब्दुल क़यूम राजपूत पेश थिया ऐं उन्हनि सां गॾु आर्टिकल 60 आबादगार अदालत में पेश थिया, जिन में अली रज़ा चांडियो, सिंध गुरुअर्स ऑर्गेनाइजेशन, काशिफ जट, शरीफ कीरियो, अनवर राजपूत, हाजी सनाला चांडियो, दीवान वासु मल ऐं ॿिया शामिल आहिनि। जॾहिं त सकण शुगर मिल पारां वकील पेश न थियो, नई वरी चीफ एग्जीक्यूटिव ऐं नई वरी जनरल मैनेजर केन पेश थिया। जॾहिं त अदालत SHO काज़ीअ मथे कावड़ जो इज़हार कंदे चयो त SHO अदालत में छो न हाज़िर थियो आहे ऐं उन ख़िलाफ़ शोकास नोटिस जारी कया वञनि। जंहिं बैदि मुतासिर आबादगारनि अदालत जे ॿाहिरां एहतजाज कंदे चयो त असांखे गुज़िरियल 3 सीज़न जे कमद जा पैसा नथा ॾिना वञनि जेके असांखे ॾियारिया वञनि ऐं सिर्फ़ु मुख़्तलिफ़ बहाना करे पैसा फॿाइण जी कोशिशि कई पई वञे। शुगर मिल जे अहिड़े अमल सां आबादगार कम ते फ़सुलु न काहे सघंदा। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।